हाँ जी, मुझे अॼु आहे रिहर्सल। अस्सलाम वालेकुम। पहिरीं त उमेदु आहे त बिल्कुलु मां फिट एंड फाट हूंदा, ज़बरदस्त हूंदा। ऐं अॼु वञा पई रिहर्सल ते। अदा असांजे सिंध जो बहितरीनु म्यूज़िक डायरेक्टर, म्यूज़िक अरेंजर, बहितरीनु ट्यूनर, बहितरीनु इंसान अदा तालिब हुसैन जिन जी रिहर्सल आहे कि प्राइवेट कमु आहे। सो ऑलमोस्ट आई एम रेडी, बट मूंखे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मूंखे ब्लशन ॾाढो पसंदि आहे। लाइट लिपस्टिक ऐं ब्लश ॾाढो पसंदि आहे। मूं चयो त आऊं भला हीअ थोरी अव्हां सां अव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी तयारी बिल्कुलु मूंखे सादगी पसंदि आहे। ऐं सादा बि हूंदी आहे, पर थोरो घणो पंहिंजे पाण खे ठाहिणु हर इंसान जी नीड बि आहे अने सुठो बि लॻे थो। सो मूं चयो त आऊं थोरो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको लाइट मेकअप आहे, मूं लाइट लिपस्टिक खई आहे। आई मेकअप नो आई मेकअप ऐं मूं सिर्फ़ु ब्लश आयो आहे। सो आई एम गोइंग